असांजे इलाइक़े में गुरबत जो हिकिड़ो वॾे खां वॾो सबबु कहिड़ो आहे? हिकिड़ी मेन पुड़ीअ जी पुड़ी जेका आहे उनजी 30 रुपया क़ीमत आहे। घटि में घटि हिकिड़ो माण्हू 5 पुड़ियूं खाए थो, 150 रुपया उनखे रुगो मेन पुड़ी लाइ खपनि। अड़े सूबेदार साहब, तुंहिंजे घर में ओ पुलिस जा ऑफिसर हो, तव्हांजे घर में लख रुपया महीने ते ईंदो हूंदो, पर कंहिं ग़रीब जे घर में जे लाश मनशात जे करे को नौजवान मरे थो, क़यामत जे ॾींहुं इन्हनि जे मारुनि जा हथ तव्हांजे किचन में हूंदा। अलाह जी ताक़त खां तव्हां ताक़तवर न आहियो। इन करे असांजी हीअ घुर आहे त हिन सॼे इलाइक़े जे अंदरि मनशात जो ख़ात्मो कयो वञे। असांजी हीअ घुर आहे मुकमल तौर ते ख़ात्मो कयो ऐं इहो कारोबार मुकमल तौर ते ख़तमु कयो। असांजी हीअ घुर आहे। गॾोगॾु असांजी हीअ घुर आहे त हिन इलाइक़े जे अंदरि बदमनी वधे पई। तव्हां ॾिठो ही सजाद लाखो बीठो आहे, ग़रीब मिसकीन महिनत करे दुकान खोले, शाम जे टाइम ते 15 लख फुरे वियसि, मोबाइल फुरे वियसि, पोइ फ़ैसिला वरी